अस्सलाम वालेकुम। नेट जे प्रॉब्लम जे करे पाण विच में थोरो डिस्कनेक्ट थी वियासीं। आख़िरी ॻाल्हि जेका ॿुधाइण रहिजी वई आहे हिन में उहा आउं ज़रूरी करणु चाहियां थो। हिन गुफ़्तगू में आउं आख़िरी इहा ॻाल्हि करणु चाहियां थो त आउं नालो वठी करे मोहतरम शफ़ी मोहम्मद सठियो खे मुखातिबु थियणु चाहियां थो त मोहतरम शफ़ी मोहम्मद सठियो साहिबु, तव्हांजे लाइ बहितरीनु मौक़ो आहे। जहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजे फेसबुक अकाउंट ते जेका पोस्ट रखी आहे, तव्हां हिननि ज़मीर जे सौदागरनि सां गॾु नथा हली सघो, तव्हां हिननि बेकाऊ माण्हुनि सां गॾु नथा हली सघो। ऐं तव्हांजे इन मौक़फ़ जी हिमायत कयां थो। तव्हां हिननि खां लातालुकी जो इज़हार करियो ऐं तव्हां अनाउंसमेंट करियो तहरीक जी। तव्हांजे लाइ बहितरीनु मौक़ो आहे। तव्हांजी जेका जॉब आहे उहा बि बाक़ी कुझु साल वञी रही आहे। तव्हां हिकिड़ो तारीख़ी किरदारु अदा करे सघो था। तव्हां हिकिड़ो यादगार किरदारु अदा करे सघो था। माण्हू हमेशह तव्हांखे सुठनि लफ़्ज़नि में यादि कंदा। तव्हां हिन सिंध एम्प्लॉइज़ अलाइंस खां बाज़ाब्ता तौर ते लातालुकी जो ऐलान करियो ऐं तहरीक जो ऐलान करियो ऐं बजट खां अॻु में तहरीक जो ऐलान करियो, जंहिंमें 1 जून 2 जून ऐं 3 जून हिकिड़ियूं बहितरीनु तारीख़ूं आहिनि। इन्हनि 1 जून 2 ऐं 3 जून मां कंहिं बि हिकिड़ी तारीख़ खे सिलेक्ट करे तारीख़ जो ऐलान करियो, तहरीक जो ऐलान करियो, कराची प्रेस क्लब जो ऐलान करियो त तव्हांखे हिकिड़ी तमामु सुठी मोट मिली सघे थी ऐं गवर्नमेंट जा मनसूबा बि हिन में नाकाम थी सघनि था। ऐं सिंध एम्प्लॉइज़ अलाइंस जेका गवर्नमेंट सां गॾी करे यानी अंपायर खे गॾु मिलाए करे खेॾे पई, जेका मुलाज़िमनि खे हिकु भेरो वरी नाकाम करणु चाहे थी, वरी मुलाज़िमनि खे हिकिड़े नाकामियुनि जे ऊंधाए ऐं गहरे समुंड में गर्क करणु चाहे थी। तव्हां पंहिंजो रोल प्ले करे सघो था। तव्हां इन्हनि जे उन्हनि हिकमत अमलिन खे नाकाम बणाए सघो था। तव्हां उन्हनि जे ग़लति कार्यनि खे नाकाम बणाए सघो था। वरी बि तव्हांखे इहो गुज़ारिश कयां थो, सिंध जे 6 लख मुलाज़िमनि जी ख़ातिर अहिड़ो स्टेप वठो ऐं इन्हनि खां पंहिंजो पाण खे परे रखो। इन्हनि जे जेके बि हिकमत अमलियूं आहिनि मूं हिते बयानु कयूं आहिनि। यकीननि इन शयुनि जी तव्हांखे बि ख़बर हूंदी ऐं तव्हां बि इन खां बाख़बर हूंदव। ऐं आउं उमीद करे सघां थो त तव्हां बिल्कुलु अहिड़े क़िस्म जो ऐलान कंदो ऐं तारीख़ में हमेशह सुनहरी लफ़्ज़नि में लिखिया वेंदो। असां रेल में, चाहे जेल में, चाहे ॾंडनि में, चाहे लठियुनि में, चाहे तशदुद में, जहिड़े बि तरीक़े सां गवर्नमेंट पेश अचे थी मुलाज़िमनि जे हक़नि जे लाइ असां तव्हां सां गॾु हूंदासीं। असां हर अवल दस्ते जो किरदारु अदा कंदासीं। तव्हां जे तरफ़ ईंदड़ लठ असां पंहिंजे कुल्हनि ते बर्दाश्त कंदासीं। तव्हांजे तरफ़ ईंदड़ वाटर कैनन जो पाणी असां पंहिंजे वजूद ते बर्दाश्त कंदासीं ऐं तव्हांजे तरफ़ वधंदड़ हर क़दम खे सभ खां अॻु में मां सिकंदर बोज़दार रोकण जी कोशिशि कंदुसि। मां तव्हां सां गॾिजी मुलाज़िमनि जे हक़नि जी ख़ातिर हिकिड़े आम सिपाही, आम वर्कर तौरु कमु करण जे लाइ तयारु आहियां। इन करे ऐं हिन लाइव सेशन जे ज़रिए ऐं वरी बि तव्हांखे दावत ॾियां थो त संदरो ॿधो, सिर जो सांगो लाहियो। असां सिर जो सांगो लाहे छॾियो आहे। तव्हां बि सिर जो सांगो लाहियो, मैदान ते अचो ऐं तारीख़ खे तब्दील करे छॾियो। न त पोइ लुटेरा मुलाज़िमनि जा लाह कढी छॾींदा, मुलाज़िमनि जो जुगो झण करे छॾींदा, मुलाज़िमनि खे वरी 10 साल पोइते करे छॾींदा। अलाह तव्हांखे असांखे असां सभिनी खे हिदायत ॾे। मां तव्हांजो ख़ादिम सिकंदर बोज़दार, बानी सदर ऑल सिंध एम्प्लॉइज़ रेवेन्यू एसोसिएशन, बोर्ड ऑफ रेवेन्यू सिंध हैदराबाद। इंशाअल्लाह ताला अलाह चाहे वरी लाइव सेशन में 2 जून ते अगरि हिननि जो इजलास थिए थो त क्लियर पिक्चर सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदुसि। ज़िंदाबाद।